दोस्तों मिठी शहर असां पुॼी विया आहियूं। 6 बजे असां कराची में निकितासीं ऐं हींअर मंझंदि जा 12 थी रहिया आहिनि ऐं मिठीअ ताईं असां जेको सफ़रु कयो आहे उहो तमामु शानदार ऐं ज़बरदस्त थियो आहे। मोटर साइकिल ते घुमंदा फिरंदा आया आहियूं ऐं तव्हांखे असां ॾेखारियो बि आहे। हींअर मिठी जे शहर असांजो साम्हूं आहे रोड ते ऐं चौक आहे। हीअ जेको आहे रस्तो इस्लाम कोट ऐं नगर पार करंदो वञे। बाक़ी असां हींअर मिठी में मौजूदु आहियूं ऐं हिते पाणीअ जा असां ॾिठासीं टप जेके ठिकर जा थींदा आहिनि, उन जे पाणी जे असांजो पाणी पीजे ऐं सफ़रु तमामु ज़बरदस्त रहियो असांजो पाणी पीअण लाइ। ठीकु, हा ही पिया आहिनि टप पिया आहिनि, पाणी थधो आहे। बसूं हलंदियूं आहिनि जेके तव्हांखे इस्लाम कोट ऐं मिठी ताईं पुॼाईंदियूं, माण्हू मथां वेठा अथनि। मिठी बिल्कुलु हींअर पुॻा आहियूं असां, अञा शहर में न थिया आहियूं। बाक़ी हींअर हिते पाणी ॾिठोसीं, सोचियोसीं बीठो आहे ऐं ही पुलिस वारनि शायदि इंतज़ाम कयो आहे हिन पाणीअ जो। तमामु वी आई पी मौसम आहे।